त अचो हिन दिवाली स्पेशल एपिसोड में ॿुधो था हिकिड़ी दिवाली ते पोयम बाय डॉक्टर रोशनी तोलानी। ॾियारीअ जो आ ॾियणो आयो, पाण सां गॾु खणी ख़ुशियूं आयो। ॾियारीअ जो आ ॾियणो आयो, पाण सां गॾु खणी ख़ुशियूं आयो। अचो त गॾिजी ॾिया ॿारियूं, अचो त गॾिजी ॾिया ॿारियूं, गोर अंधेरो दूर भॼायूं। 14 वरे कटे वनवास, 14 वरे कटे वनवास, अयोध्या कयो वरी राम निवास। हटड़ियूं पूजियूं काना ॿारियूं, हटड़ियूं पूजियूं काना ॿारियूं, ज्योतियूं जगायूं आनंद पायूं। छम छम कंदी मां लक्ष्मी आई, छम छम कंदी मां लक्ष्मी आई, खोर वधाई भई खोर वधाई। जगमग जगमग ॾियारी आई, जगमग जगमग ॾियारी आई, खोर वधाई भई खोर वधाई। तवा केॾी झिलमिल भरी कविता हुई न हीअ। त वरी तव्हां सभिनीनि खे ॾियारीअ जूं लख लख करोड़े करोड़े वाधायूं। उमेद आहे त इन ॾियारीअ ते तव्हां सभई पंहिंजी फैमिली सां टाइम स्पेंड कंदव, इंजॉय कंदव, ॾिया ॿारींदव, रंगोली बि ठाहींदव ऐं नवां नवां कपिड़ा बि पाईंदव।